वेलकम ग्रामीण टेल लाइन ते जॉइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेनेटर रही चुका आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब मूंसां गॾु। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी सर। माना असेंबली जे अंदरि तमामु वॾी तनक़ीद थी ख्वाजा आसिफ़ ऐं असेंबली जे अंदरि जेकी यानी कि गुफ्तगू थींदी आहे, तकरीरूं थींदियूं आहिनि, उनखे चैलेंज नथो करे सघिजे। पर हिकु तरफ़ त अदली आहे, ॿी तरफ़ गवर्नमेंट आहे, टकराव वारी सूरत हाल आहे। डॉक्टर साहब सर टकराव आहे त पोइ असेंबली जेको आहे सो सुप्रीम आहे ऐं उनजे बतन मां जेको आहे सो अदालतूं निकितियूं आहिनि, ॿिया इदारा निकिता आहिनि। सही। बाक़ी त हाणे तनक़ीदूं इहे ॻाल्हियूं त पार्लियामेंट जो हिसो आहे, इन में त तनक़ीदूं बि थींदियूं आहिनि ऐं तमीर गुफ़्तगू बि थींदी आहे। पर डॉक्टर साहब तव्हांजी हुकूमत बि मतिलबु त IMF जो पैकेज बि न मिलियो, IMF बि जेके ॻाल्हियूं कनि था तव्हांखे पाण ख़बर आहे, उहे बि चवनि था त मुल्क जे अंदरि मुआशी इस्तेहकाम तॾहिं ईंदो जॾहिं सियासी इस्तेहकाम हूंदो। उहो इस्तेहकाम बि कोन आणण में कामयाबु वई हुकूमत, डिलीवर करण में बि नाकाम वई हुकूमत। मतिलबु टिनि चइनि महाज़ ते हीअ हुकूमत नाकाम वई आहे। हिन हुकूमत खे ॿ टे चैलेंजिस बि आहिनि, छा चवंदो? बसि दादा हाणे अक्टूबर में इलेक्शन थी वेंदी, इहा हुकूमत ई जेको आहे सो ऑगस्ट में 12 तारीख़ ताईं आउं सम्झां थो असेंबलियूं बलूचिस्तान सिंध ऐं नेशनल असेंबली ख़तमु थी वेंदी ऐं 2 महीने 60 ॾींहं में इलेक्शन थी वेंदा। उहो जेको खटी आयो उहो हुकूमत कंदो। इहे जेके लाचार आहिनि, इहे सॼी दुनिया में हुकूमतुनि खे ईंदा आहिनि, मुल्कनि खे ईंदा आहिनि। पोइ इलेक्टेड जेका गवर्नमेंट ईंदी पोइ ॾिसूं छा थो थिए। तहरीक इंसाफ़ जो सियासी मुस्तक़बिल, जीअं माण्हू उनखे छॾनि था, पर तनक़ीद उहे बि करनि था त भुट्टो साहिब खे ईअं माण्हू छॾिया, पर हक़ीक़त ईअं न आहे। भुट्टो साहिब खे माण्हू किथे छॾे विया? काफ़ी टाइम खां पोइ 85 में तव्हांखे ख़बर आहे त बीबी साहिबा लंडन हुई, उनखां पोइ आई, माण्हुनि पोइ छॾणु शुरू कयो हुयो, तव्हांखे पाण ख़बर आहे। पर हिनखे कंपेयर कयो थो वञे त अॼु जी सूरत हाल इमरान ख़ान सां जेकी आहे, भुट्टो साहिब सां बि ईअं हुई, पर हिन में वॾो फ़र्क़ु आहे डॉक्टर साहिब। बिल्कुलु हाणे भुट्टो साहिब ऐं गंगू तीली ऐं जेको आहे सो हुन सां भेटे नथो सघिजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकिड़ो जेन्युइन लीडर हो ऐं इंडिजिनियस माण्हू हो ऐं हुन सां गॾु हिकिड़ी फॉलोइंग हुई। ऐं इमरान ख़ान जेको आहे सो मैन मेड हिकिड़ो लीडर हो। ऐं बाक़ी इहो आहे त इमरान ख़ान जो वोट बैंक पंहिंजा हिते आहे, उहो इंटेक्ट रहंदो। इन में मां इनकार नथो कयां, माण्हू अगरि छॾे बि विया आहिनि उनजो वोट बैंक थोरो रहंदो जहिड़े नमूने अल्ताफ़ हुसैन जो आहे, नवाज़ शरीफ़ साहिब जो आहे, त हाणे उन सां त असीं इनकार नथा कयूं। बाक़ी हाणे भुट्टो सां कंपेयर इहो नथो करे सघिजे। हे त हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 5 ॾींहं बि दॿ कोन हले सघनि हिन जा माण्हू जेके ई पिया छॾे वञनि, ही पखी उॾामंदा आहिनि कलरनि जी सूरत में, ऐं अलाए कहिड़े आखेड़े में वञी वेंदा। सो हाणे भुट्टो साहिब ॿी ॻाल्हि हुई, ही जेको आहे गंगू तीली आहे, इहो छा भला भुट्टो साहिब जो मुक़ाबिलो कंदो? डॉक्टर साहब आइन चए थो त 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन थिए, 90 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पंजाब ऐं KP के अंदरि जेकी निगरान हुकूमत आहे, इहा हाणे गैर आइनी हुकूमत आहे, इन जी का स्टैंडिंग कोन्हे? इहे फ़ैसिला इलेक्शन कमीशन कंदी कि उहो गैर आइनी आहे या उनखे छा लफ़्ज़ चई सघे थो, ऐं कॉन्स्टिट्यूशनली माहिर कंदा। ऐं हाणे जेको कल्ह हिकिड़ो जेको लॉ पास थियो आहे, पर हाणे इहे इलेक्शन कमीशन खे फ़ैसिला करणा आहिनि। मां हिन पोज़ीशन में कोन आहियां कमेंट कयां या हिन बारे में को तबसरो कयां। डॉक्टर साहब इन बहराननि जो हल छा आहे? जेके बहरान आहिनि असांजे अॻियां, जेके चैलेंजिस आहिनि हुकूमत वटि, इन्हनि चैलेंजिस ऐं इन्हनि बहराननि जो हल छा आहे? इलेक्शन थिए ऐं जेको आहे सो अक्टूबर ताईं इलेक्शन थी, ॿियो ई हल आहे। ॿियो त को मार्शल आहे या को जजनि जी हुकूमत कान खपे असांखे, ऐं उहो को हल त कोन्हे। डॉक्टर साहब इहा त जजिस या मार्शला जे हक़ में त को बि न आहे, उनखे को सपोर्ट बि कोन थो करे। वरी बि सियासतदाननि जे तरफ़ ॾिठो थो वञे त सियासतदान हिन मसइले जो हल कढनि, सियासतदान डायलॉग करण जे लाइ तयारु आहिनि। इमरान ख़ान हिन वक़्तु चाहे उनजी सियासी कमज़ोरियूं आहिनि या हो 9 मई ते जेकी हुन कयो उहो पछताओ आहे या हिकमत अमली आहे उनजी, उहो ॻाल्हियूं करणु चाहे थो। हुकूमत खे ॻाल्हियूं न करणु खपनि हाणे इमरान ख़ान खे हिन एंड ते?
ॾिसो न बयान अचनि पिया नून लीग जा आया आहिनि असीं कोन ॻाल्हाईंदासीं, नवाज़ शरीफ़ जो इहो बयान आयो आहे, ॿियनि जा बि बयान आहिनि, मौलाना साहब जा बि आया आहिनि, ॻाल्हाइणु न खपे। पर एज़ अ पर्सनल एज़ अ पॉलिटिकल वर्कर तव्हां मूंखां पुछा कंदो त बिल्कुलु ॻाल्हाइणु खपे, सियासी कुवतनि खे पाण में ॻाल्हाइणु खपे, सियासी माण्हुनि खे ॻाल्हाइणु खपे, फ़ैसिलो हाणे वॾा जेके बि कनि ऐं वधीक हाणे छा तबसरो कयां, ठीकु आहे। सही, मुल्क जी सूरत हाल सिंध के कंपेयर जॾहिं कजे तो सिंध जे अंदरि कंटिन्यू तव्हांजी गवर्नमेंट आहे, हिते बि कारकर्दगी बहितर न आहे सिंध हुकूमत जी, तव्हांखे पाण खपे इन में बारिशुनि जी जेके तबाहियूं थियूं अॼु ताईं उन में का बहितरी कोन्हे, स्कूल्स बहितर न आहिनि, हॉस्पिटल्स बहितर न आहे, रोड नेटवर्क बहितर न आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स बहितर न आहे, डिस्ट्रिक्ट जी सूरत हाल ॾिसो उहा का बहितर कोन्हे। डॉक्टर साहब हिते त तव्हांजी कंटिन्यू गवर्नमेंट आहे, हिते त कंहिं ॿियनि जी गवर्नमेंट तव्हां सां गॾु बि कोन्हे, हिते त तव्हां जेको आहे अकेला गवर्नमेंट था कयो, हिते पूरा अख़्तियार आहिनि 18th अमेंडमेंट खां पोइ, छा चवंदो डॉक्टर साहब? असां कोशिशि कयूं पिया, मसला हल कयूं ऐं 100% कुझु त असां मसला हर जॻह ते बारिशनि खां पोइ पाणी ख़ाली करायो आहे, माण्हुनि खे कुझु फ़ाइदो सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, रोड रस्ता ॿिया ॿियनि शोबनि में बि उहे 100% खणी कोन्हनि, पर कोशिशि असां पूरी कई आहे त जेको आहे माण्हुनि खे सहूलियत मिले। बाक़ी हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वोट ॾियनि, इलेक्शन थियण वारा आहिनि, अञा नहीं तो असांखे वोट मिलंदा ऐं इंशाल्लाह फ्यूचर में भी मिलंदा। आख़िरी तो कुवत आवाम जी है, आवाम जी मर्ज़ी है, जंहिंखे वोट ॾियनि, जंहिंखे वोट न ॾियनि। सही, बड़ी मेहरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम टेलीलाइन पे ज्वाइन किया है सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान MNA रही चुकी हैं, MQ पाकिस्तान से उनका ताल्लुक है, डॉक्टर फौजिया हमीद साहबा मेरे साथ हैं। डॉक्टर साहबा मैं आपको वेलकम करता हूँ अपने शो में। बहुत शुक्रिया। ये जो टकराव की सूरत हाल है मुल्क के अंदर इज्तिमाई तौर पर, ये तो आपको पता है मैशियत के लिए, रियासत के लिए, दोनों के लिए नुकसानदेह, क्या कहेंगी डॉक्टर साहबा? औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी मीसा, बिल्कुल आप सही कह रहे हैं कि अभी जो पॉलिटिकल सिचुएशन हुई है ये ना तो पाकिस्तान के लिए अच्छी है और ना पाकिस्तान की आवाम के लिए अच्छी है। मैं ये समझती हूँ कि ये इस वक्त जो पॉलिटिशियन जिस तरह की हरकत कर रहे हैं और जिस तरह के स्टेप्स ले रहे हैं, ये जमहूरियत को खतरा है। और हम अगर अपने मुल्क से सिंसेयर हैं, अगर हम अपनी आवाम से सिंसेयर हैं, तो मेरे ख्याल में हमें मैच्योर पॉलिटिक्स करनी चाहिए, हमें इज्तिमाइयत की तरफ जाना चाहिए, ना कि हम इंफरादियत की तरफ जाएं, और ना कि हमें ये नहीं सोचना चाहिए कि मुझे ये सीट मिल रही है कि नहीं सीट मिल रही। मुझे सिर्फ ये सोचना चाहिए कि इस मुल्क की मईशत को बढ़ाने के लिए, इस मुल्क की मईशत को इम्प्रूव करने के लिए मैं क्या इक़दाम कर सकती हूँ, इस मुल्क में जो बेरोजगार नौजवान बैठा हुआ है उसको मैं किस तरह से रोजगार मुहैया कर सकती हूँ, इस मुल्क में वो माँ जो कि अपने बच्चा खो देती है, जिसको कुत्ते के काटने की वैक्सीन नहीं मिलती, मैं उसकी तरफ देखूं। मैं ये समझती हूँ कि इस वक्त जो है जो लोग समझते हैं मुल्क की डेमोग्राफी को, जो लोग जो है कैरेक्टर रखते हैं, उनको ही पॉलिटिक्स में आना चाहिए। और मैं समझती हूँ कि अगले इलेक्शन में खुदारा हमारी आवाम देख के उन लोगों को ही वोट दे जो कि जिनका दिल इस आवाम के साथ धड़कता है। आपको पता है कि जिस तरह इमरान की पार्टी जो है ना ताश के पत्तों की तरह बिखर रही है, अब तो उनके ऊपर कोई मुश्किल वक्त भी नहीं आया। कह रहे हैं कि दबाव हमारे ऊपर प्रेशर डाला जा रहा है, हमें जेलों में डाला जा रहा है। कौन सा दबाव, कौन सा प्रेशर, कौन सी विक्टिमाइजेशन, कुछ भी तो नहीं हो रहा। लोग तो खुद ही छोड़ के जा रहे हैं। थोड़ा सा प्रेशर, उन्होंने जो हरकत की है, यानी कि उन्होंने जो पुरतशद्दुद वाक़यात किए हैं 9 मई के, तारीख में इसकी मिसाल नहीं मिलती। देखिए मीसा, पहली बात तो ये है कि मैंने 12 दफा आपके प्रोग्राम में ये बात की है कि मैं PTI को तो एक पॉलिटिकल पार्टी मानती ही नहीं हूँ। ये एक चिट चैट ग्रुप था जो कि कुछ लड़के बाले आके बैठ गए और उन्होंने एक चिट चैट ग्रुप बना दिया था, और उस चिट चैट ग्रुप का मकसद सिर्फ ये था कि पॉलिटिशियंस को डिफेम करना, इदारों को डिफेम करना, और पूरे मुल्क में, पूरी दुनिया में
पाकिस्तान के नाम को जो है वो उसको डिफेम करना, उसको बदनाम करना, इसके अलावा इनका और कोई काम नहीं था। इन्होंने लोगों को, नौजवानों को ट्रक की बत्ती के पीछे लगाया और उसके बाद अब जो प्रेशर, अब आप ये सोचिए कि 9 मई का वाकया जो है वो इतना तकलीफ दे वाकया है कि मैं नहीं समझती कि कोई भी ऐसी आंख होगी जो उस दिन अश्कबार नहीं हुई होगी। वो शहीद जिन्होंने, वो नौजवान जिन्होंने इस मुल्क के लिए अपना खून पेश कर दिया, आप उनके मुजस्समों को तोड़ रहे हैं। वो लोग जो कि जब आप सो जाते हैं तो वो आपकी सरहदों की जो है वो हिफाजत करते हैं, आप उनके दफातर में घुस रहे हैं, आप उनके घरों को नजर आतिश कर रहे हैं। ये साफ नजर आता है कि ये लोग, इनका एजेंडा कोई और है, ये किसी और एजेंडे पे काम कर रहे हैं। और मैं तो आज आपके चैनल की तवज्जो से ये बात कहूंगी जरूर कि पीटीआई पे फिलहाल पाबंदी लगाई जाए। इनका जो लीडर है उसको, पहले भी मैंने ये बात की थी कि उसको किसी साइकेट्रिस्ट के पास जाना चाहिए जिसने इस तमाम जो पॉलिटिशियंस है उनको बदनाम कर दिया है। नए आने वाले सियासत में लोग, मेरा नहीं ख्याल कि अब कोई सियासत में आएगा, क्योंकि सियासत को इतना गंदा कर दिया है। ये सियासत करें, आप टेररिस्ट एक्टिविटीज में क्यों इन्वॉल्व हो रहे हैं? बिल्कुल पीटीआई पे फिलहाल पाबंदी लगाई जाए और इमरान खान साहब को तो बिल्कुल बंद किया जाए, क्योंकि जब तक उनकी ज़हनी हालत ठीक नहीं होती उनको इजाजत नहीं होनी चाहिए कि वो पॉलिटिक्स में। बड़ी मेहरबानी डॉक्टर फौजिया हमीद साहिबा। ब्रेक जो टाइम था ब्रेक खपत।